अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर टगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे अफ़सानो या मुख़्तसिर कहाणी। अफ़सानो 18वीं सदी जी पैदावार आहे। 18वीं सदी में यूरोप में जॾहिं सनअतकारी जो दौरु आयो त माण्हुनि जी ज़िंदगी एतिरी त तेज़ थी वई जो अदब पढ़ण लाइ तमामु घटि वक़्तु वञी बचो। उन करे ज़रूरत महसूसु कई वई त अहिड़ो अदब लिखिजे जेको मुख़्तसिर बि हुजे ऐं बामाना पूर्ण। उन करे अफ़साननि लिखण जो रवाजु पियो। अफ़सानो मुख़्तसिर बि आहे त मंझसि ज़हनी ग़िज़ा जो पूरो बंदोबस्तु कयल हूंदो आहे। अफ़सानो समाज जे मसइलनि जो अक्स हुजण सां गॾोगॾु क़ौम जे जज़्बात जो तर्जुमान पिणु आहे। इंसान जी ज़िंदगी केतिरनि ई तजुर्बनि ऐं वाक़िअनि जो मजमू आहे। अफ़साना निगार उन्हनि मां हिकु वाक़ियो या मसइलो खणे थो ऐं उनखे भरपूर तासुर सां पढ़ंदड़ ताईं पहुचाईंदो आहे। उन मुखी मसइले जे इर्द गिर्द ॿिया बि मसइला अफ़साने में ज़ेर क़लम ईंदा आहिनि, लेकिन उहे सभई उन मुखी वाक़े खे निखारण ऐं उजागर करण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। अफ़सानो तासुर जे लफ़्ज़ी इज़हार जो नालो आहे। हीउ हिकु अहिड़ो फ़नु आहे जिन जा सभई फ़नी पहलू गॾिजी हिकु भरपूर वाहिद तासुर पैदा करण में कामयाबु थी वञनि था। अफ़सानो या मुख़्तसिर कहाणी चइबो ई उनखे आहे जो अधु कलाक खां वठी 1 कलाक या 2 कलाकनि ताईं पढ़ी सघिजे, जंहिंजो मतिलबु उहो थियो त कहाणी एतिरी मुख़्तसिर हुजणु घुरिजे जो हिक ई निशिस्त में उनखे पढ़ी सघिजे। इहा हिकु मुख़्तसिर तख़्यली तख़लीक़ आहे जंहिंमें कंहिं हिकु मख़सूस किरदार जो नक्श प्लाट ज़रिए अहिड़ी तरह उभारियो वञे थो जो प्लाट जे तरतीब ऐं तनज़ीम मां हिकु मख़सूस वाहिद तासुर पैदा थिए थो। अफ़सानो हिकु अहिड़ो फ़िक्री दास्तान आहे जंहिंमें कंहिं हिकु ख़ासि वाक़े या कंहिं हिकु किरदार ते रोशनी विधी वञे थी। हिन में कहाणीकार जे अमल ऐं उनजे फ़िक्र जो दाइरो बिल्कुलु महदूद आहे ऐं खेसि पंहिंजी मंज़िल ताईं पहुचण जे लाइ तेज़ी सां क़दम वधाइणा पवनि था। कहाणीकार वटि एतिरो वक़्तु न हूंदो आहे जो हू असुलु ॻाल्हि खां हटी करे ऐं सुहिणाई ऐं सुथराई लाइ पंहिंजी वाट मटाए या को निरालो अंदाज़ इख़्तियार करे। मुख़्तसिर कहाणी कहाणीकार जी शऊरी कोशिश जो नतीजो आहे जिन जे आईने में फ़नकार जी झलक ॾिसी सघिजे थी।